पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शेयर पंजाबी जा अचण वारा एपिसोड जेका आहिनि उहे धमाकेदार थियण वारा आहिनि। उन्हनि जी पूरी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे रुंडे ऐं रुंडे जे पुटनि जे लाइ हिकु वॾी मुसीबत आयल आहे ऐं होरा जाबर इन लाइ ख़ामोश आहे त ॾिसां कहिड़ो कूड़ो कहिड़ो सचो थिए थो ऐं मुंहिंजे भाउ जो कहिड़ो असरु थिए थो। इन जे करे हाणे सिकू बि इंतज़ार में आहे, कावड़ में आहे, गुस्से में आहे, बदिले जी बाहि में आहे। पंहिंजे भाउ जो बदिलो वठां त कंहिंखां वठां। ऐं इन जे करे उहो इंतज़ारु करे रहियो आहे ॾिसां चाकिर ख़ान कंहिंखे ॾोही साबित करे थो। जेको बि ॾोही साबित थियो उन जो मां ढींगो ढेरी कंदुसि, उन सां आऊं घटि कोन कंदुसि। इहो सिकू वादो अहद करे चुको आहे। ऐं होरा चाकिर ख़ान बि हाणे नई गेम खेॾी आहे त हीअ सभु मुनाफ़िक़ आहिनि, हीअ हिक ॿिए ते इल्ज़ाम पिया हणंदा। इन जे करे भले साईं खे विच में आणिया। हाणे भले साईं जी ॻाल्हि करे चाकिर ख़ान रुंडे जा कड़नि मां ठका कढी छॾियईं। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग खे।